सिंध अंदर चांहि में बिस्किट ॿोड़े खाइण वारे अमल ते माण्हुनि केतिरा ई लतीफ़ा ऐं किसा घड़े रखिया आहिनि। पर अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान इन वक़्तु सभिनी खे हैरान करे छॾियो जॾहिं हुन चांहि में मानी ॿोड़े खाधी। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी चांहि में मानी ॿोड़े खाइण वारी वीडियो सोशल मीडिया ते बहसनि जो मौज़ू बणियल आहे। वीडियो में PTI जो चेयरमैन इमरान ख़ान आम माण्हुनि जियां मानी खाईंदे नज़र अची रहियो आहे। इमरान ख़ान के चांहि में मानी ॿोड़े खाइण जी ज़रूरत छो महसूस थी? ख़ान साहब जे हामियुनि जो चवणु आहे त इमरान ख़ान दरवेश तबियत जो माण्हू आहे ऐं हुन में का बि वॾाई न आहे, तंहिं करे हू आम माण्हुनि जियां मानी खाए थो। ख़ान साहब जे मुख़ालिफ़नि ऐं नक़ादनि जे राय अबतड़ आहे। हिननि जो चवणु आहे त इमरान ख़ान अहिड़ियूं हरकतूं रुॻो पंहिंजी मशहूरी लाइ करे थो।